नासिन काज़ी अहमद अस्पताल में समाजी तंजीम पारां चप नक ऐं तारू कटियल वारनि जे इलाज लाइ हिकु ॾींहं लाइ मेडिकल कैंप लॻाई वई आहे। रिपोर्ट करे रहियो आहे ज़ुल्फ़कार अली टामरी। काज़ी अहमद अस्पताल में नक चप ऐं तारू कटियल ॿारनि जे इलाज लाइ हिकु रोज़ा मुफ़्त कैंप लॻाई वई, जिथे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल ॼमण सां मुतासिर थियल ॿारनि जे चेकअप कयो वियो, जिन मां 18 ॿारनि जे नक चप ऐं तारू जो ऑपरेशन करे हुननि जी मुंहं ते मुस्कुराहट आंदी वेंदी। पीसफुल सब अस्पताल काज़ी अहमद चप नक ऐं तारू कटियल जी ओपीडी मुनक़द कई वई आहे, जंहिंमें काज़ी अहमद खां अलावा मुख़्तलिफ़ शहरनि खां जेके ॿार आहिनि जेके चप कटियल नक ऐं तारू कटियल जा आयल आहिनि उन जी ओपीडी थी आहे। उन ॿारनि खे फिल्टर करे सुभाणे उन जो ऑपरेशन लाइ सकड़ मोकिलियो वेंदो ऐं असां चाहियूं था त इन ॿारनि जी जेकी चेहरे जी जेकी मुर्क आहे उहो वापसि आणे सघे। नक ऐं काकड़े कटियल जेको आहे तमामु बहितरीनु अमल आहे त जीअं ओसे पासे जा माण्हू जेके आहिनि सहूलियत मां फ़ाइदो वठी सघनि। असां नवाब वलीमोहन खां आया आहियूं ऐं मुंहिंजी नंढड़ी जो जेको सो आहे ऑपरेशन डॉक्टर खे ॾेखारियो आहे, ॾाढी सुठी जेको सो मोट मिली आहे। नक कन ऐं नक तारूं चप कटियल जेका ॿार आहिनि उन्हनि जे ऑपरेशन जे सिलसिले में अॼु टीम काज़ी अहमद पहुतल आहे जेका ओपीडी करे रही आहे। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॿार जेके मुंहं ते ऐब खणी घुमनि पिया, उनखे खाधे में तकलीफ़ आहे, उनखे ॻाल्हाइण में तकलीफ़ आहे, उन्हनि जे ऑपरेशन जे लाइ आज हिते ओपीडी थी आहे। जी आज काज़ी अहमद में आज हमने प्रोफेसर डॉक्टर अशरफ गनात्रा के ज़ेरे निगरानी ओपीडी की है, जिसमें हमने 25 पेशेंट की ओपीडी की है, जिनमें से हमने 18 पेशेंट सेलेक्ट किए हैं फॉर ऑपरेशन के लिए। तो अब उनको हम सेक्टर लेके जाएंगे, वहाँ पे प्रोफेसर डॉक्टर अशरफ गनात्रा इनकी सर्जरी करेंगे, फिर उसके बाद इनको हम हर फैसिलिटीज़ वहाँ प्रोवाइड करेंगे। तकरीबन आप समझ लें कि 20 सालों में 115 से ज़ायद जो हैं वो कैंप्स कर चुके हैं और हज़ारों की तादाद में जो है इस तरह के पेशेंट्स जो हैं वो हम ट्रीट करते रहे हैं। सर हमने तकरीबन जो है वो 25 पेशेंट्स अब तक हम देख चुके हैं, जिसमें से 18 पेशेंट्स हमें ऐसे मिले हैं जिन्हें सर्जरीज़ की जो है वो ज़रूरत है और इंशाल्लाह हमने उन्हें जो है वो लिस्ट अप किया है और इंशाल्लाह उनकी सर्जरीज़ हम जो है वो इस कैंप में जो है वो करेंगे। साजिद टावरी सां गॾु ज़ुल्फ़कार अली टावरी, धरती टीवी न्यूज़, काज़ी अहमद।